अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डेटलाइन सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान एजाज़ ॼण सॼी दुनिया समेत पाकिस्तान में भी कोरोना वायरस के ख़ौफ़ माण्हुनि खे बेहाल करे छॾियो आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं लेबर कॉलोनी जे करंटीना सेंटर भरिसां। आऊं खे ॿुधाईंदो हलां त हिन करंटीना सेंटर में तक़रीबन जेको आहे हिन वक़्तु 208 जेके आहिनि उहे केस जेके आहिनि उहे कोरोना वायरस जा जेके आहिनि उहे साम्हूं अची चुका आहिनि। पर तफ़्तान खां आयल जेके ज़ाइरीन आहिनि उन्हनि जो तादाद जेको आहे उहो 1050 थी वियो आहे। हिन करंटीना सेंटर में जेको आहे उहो तक़रीबन जेको आहे 1050 जेके आहिनि औरतूं मर्द ऐं ॿारड़ा जेके आहिनि उहे हिन सेंटर में जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, लेबर कॉलोनी में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी तिबी इमदाद जेका आहे उहा हलंदड़ आहे। डॉक्टरनि जी जेके आहिनि उहे टीमूं अंदरि मौजूदु आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस एहलकार जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि, उहे सिक्योरिटी जा फ़र्ज़ अंजाम ॾियनि था पिया। ऐं सैयद नासिर हुसैन शाह, सैयद अवैस कादिर शाह ऐं जेके आहिनि आला अख़्तियारियूं जेके आहिनि उहे जेके आहिनि हिन करंटीना सेंटर में जेके आहिनि उहे विज़िट करे चुकियूं आहिनि। हिन लेबर कॉलोनी खे जेको आहे हिन वक़्तु जेको आहे उहो करंटीना सेंटर जो नालो ॾिनो वियो आहे ऐं करंटीना सेंटर में जेके आहिनि 1050 खां वधीक जेके आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे हिते तरसियल आहिनि। ऐं उन्हनि मां जेको आहे सिंध में जेको आहे हिन वक़्तु 208 जेके आहिनि उहे केस साम्हूं अची चुका आहिनि ऐं 165 जेके मुल्क आहिनि उन्हनि में कोरोना वायरस जो जेको आहे उहो मर्ज़ जेको आहे उहो तेज़ी सां फैलिजी चुको आहे ऐं सॼे दुनिया में हिन वक़्तु ताईं जेको आहे 7987 माण्हू जेके आहिनि उहे हिन कोरोना वायरस जे मर्ज़ करे जेके आहिनि उहे अजल जो यानी फौत थी चुका आहिनि, अजल जो शिकार थी चुका आहिनि, पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका आहिनि। पर पाकिस्तान सॼे पाकिस्तान में हिन वक़्तु 297 जेके आहिनि उहे पंहिंजो जेको आहे कोरोना वायरस जा केस साम्हूं आया आहिनि। सॼे मुल्क में इमरजेंसी जी सूरत हाल मौजूदु आहे। सॼे सिंध में हिन वक़्तु जेके आहिनि 208 केस जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। पर आऊं खे ॿुधाईंदो हलां त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जेके आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि उहे कोरोना वायरस सां जंग बढ़ण लाइ जेके आहिनि उहे क़दम खयां विया आहिनि। ऐं सूबाई वज़ीर इतलात जेको आहे सैयद नासिर हुसैन शाह, सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद अवैस कादिर शाह ऐं प्लस में जेके आहिनि उहे ॿिया सियासी अॻवान जेके आहिनि उहे हिन लेबर कॉलोनी में जेके आहिनि उहे विज़िट करे चुका आहिनि। हिन लेबर कॉलोनी में करंटीना सेंटर में जेको आहिनि उहे 1050 खां वधीक जेके आहिनि उहे माण्हू मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी जेका आहे उहा कोरोना वायरस जी जेका आहे उहा चकास हलंदड़ आहे। पहिरें मरहले में जेको आहे तक़रीबन 293 माण्हू जेके आहिनि उहे हिन लेबर कॉलोनी में आंदा विया हुआ, तफ़्तान जा ज़ाइरीन जेके हुआ। ऐं उन खां अलावा जेको आहे ॿिए मरहले में जेको आहिनि 757 माण्हू जेके आहिनि उहे जेके आहिनि हिते आंदा विया। पर अहम ॻाल्हि इहा आहे त अंदरि वञण त पाबंदी आहे, अंदरि वञण बि जेको आहे उहो ख़तरे खां ख़ाली न आहे। पर पुलिस एहलकार जेके आहिनि उहे असांजा हिते खोड़ सारा मौजूदु आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त छा उन्हनि खे जेको आहे सेफ्टी सामान जेको आहे ॾिनो वियो आहे, छा उहे जेके आहिनि हिन जेको आहे हिन सेंटर ॿाहिरां जेको आहे 24 कलाक जेके आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि था। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, जेको आहे वॾी तादाद में जेका आहे उहा सिक्योरिटी मौजूदु आहे। रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहे हिते सिक्योरिटी लाइ मौजूदु आहिनि, पुलिस एहलकार मौजूदु आहिनि, ट्रैफिक पुलिस एहलकार बि मौजूदु आहे। असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा इहो ॿुधायो त हिन सेंटर ते जेको आहे उहा ड्यूटी अव्हांजी लॻाई वई आहे, अव्हांखे जेके आहिनि ग्लव्स हुजणु घुरिजनि जेको आहे ऐं प्लस में जेको आहिनि के तमामु तर जेके आहिनि उहे सहूलियतूं जेके आहिनि जेके कोरोना वायरस खां बचण जूं आहिनि उहे जेके आहिनि इंतिज़ामिया पारां ॾियणु घुरिजनि छा उहे अव्हांखे मिलियूं आहिनि या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। इंतहाई अव्हांजा ममनून ऐं मशकूर आहियां जो अव्हां इहा अवेयरनेस आवाम खे ॾियो पिया त हिन कोरोना वायरस जे हवाले सां अव्हां एहतियाती तदाबीरूं कयो या जेके इंतिज़ामी हवालात ऐं हवाले सां अव्हां कोशिशि करे रहिया आहियो। वाक़ई हक़ीक़त आहे इहा त ज़मीनी हक़ाइक़ इहे आहिनि त कोरोना वायरस जो इशू बिल्कुलु आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में पर दुनिया लेवल वर्ल्ड लेवल ते आहे। ऐं एहतियाती तदाबीरुनि जे हवाले सां हुकूमत पाकिस्तान जेको इंतज़ामात कया आहिनि या इदारा बंदि कया आहिनि या होटलिंग या रेलवे मुख़्तलिफ़ इदारा इंतिहाई इहा भली शइ आहे। ऐं जेको अव्हां सवाल कयो त असांखे एहतियाती तदाबीरुनि में जेके सामान कमु अचे पियो छा उहो अव्हांखे प्रोवाइड कयो पियो वञे। यकीनन कयो पियो वञे। वक़फ़े सां गिलव्स असां उहे लाहे ऐं फिटी था कयूं ऐं हथ धोऊं था, लोशन वग़ैरह बि मिले थो, हर शइ मिले थी। ऐं इहे इंतिज़ामात पुलिस जे तरफ़ां आहिनि ऐं असांजी तक़रीबन सिंध पुलिस, ट्रैफिक पुलिस, रेंजर्स इंतिहाई सख़्ती सां ऐं पाबंदी सां ड्यूटी सर अंजाम ॾेई रही आहे।
जी बिल्कुलु नाज़रीन जेको आहे इंतिहाई जेको आहे सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि ऐं जेको आहे असां हिकु ऐसा दोस्त मौजूदु हुआसीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु असांखे दस्ताना मार्क्स इहे ॾिना विया आहिनि तहफ़ुज़ जे लाइ असां सिक्योरिटी कयूं था हिन सेंटर जे ॿाहिरां ऐं गवर्नमेंट एतिरी मरीज़नि खे सहूलियत अंदरि ॾिनी आहे हर मरीज़ जो माना ट्रीटमेंट थिए थी हर मरीज़ खे सुज़कियूं उन्हनि खे खाइण पीअण एशा साबुण तौलियो ऐं लोशन हर सहूलियत हर कमरे में सफ़ाइयूं हर शइ ॾिए थी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हर शइ उन्हनि मरीज़नि जी देखभाल हर हिक जी लाइ बि हर कमरे में डॉक्टर ख़िदमत करे थो सर अहिड़ी का शिकायत न आहे जेका असां चऊं त भई ही का मरीज़ हर शइ मरीज़नि जी पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे ऐं अव्हांखे इहो पियो पुछां त अव्हां पुलिस अहलकार जेकी हिते ड्यूटी ॾियो पिया 24 कलाक अलर्ट लॻा पिया आहियो अव्हांखे बि जेके के सहूलियतूं मिलणु घुरिजनि जेको आहे अञा वधीक जीअं जेको आहे आसानी थी पए असांखे सर शिफ्टनि में ड्यूटी वरिती वञे थी उन खां पोइ असांखे हिते मानी मिले थी SP साहिबु असांखे मानी ॾिए थो टाइम टेबल ते असांजी कोई जेको आहे हर शइ असांखे सहूलियत मुहैया आहे असां माण्हुनि खे रोकींदासीं जेके प्राइवेट माण्हू ईंदा अंदरि न वञनि ऐं उन्हनि खे रोकणो आहे जीअं ॿिनि में वबा फैलिजे न असां इन ड्यूटी में बीठा आहियूं जी बिल्कुलु नाज़रीन जेको आहे ॿियनि में वबा न फैलिजे उहो इन लाइ जेको आहे हीअ ड्यूटी जेके आहिनि उहे दोस्त जेके आहिनि उहे सर अंजाम ॾियनि था पिया ऐं मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेको आहे जेके मरीज़ आहिनि सिंध हुकूमत पारां जेके आहिनि तमामु बहितरीनु जेके आहिनि उहे क़दम खयां विया आहिनि SP सक्कर SSP सक्कर जेको आहे इरफान समूह पारां जेके आहिनि उहे तमामु बहितरीनु क़दम खयां विया आहिनि जेके पुलिस अहलकार जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे जेको आहे वक़्तु सर जेको आहे उन्हनि जी सार संभाल ग्लव्ज़ ऐं प्लस में जेको आहिनि मास्क ऐं उनखां अलावा जेको आहे खाधे पीते जो जेको आहे तमामु तर जेके आहिनि उहे शयूं जेके आहिनि SSP सक्कर जेको आहे इरफान समूह साहिबु जेके आहिनि उहे ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त अहम ॻाल्हि इहा त हिन लेबर कॉलोनी में जेको आहे उहे सिहत खाते जे तक़रीबन 27 हेठि स्टाफ जेको आहे उहो ड्यूटी करण खां इनकार करे छॾियो हो त असांखे मतां कोरोना वायरस न फैलिजी वञे इन कोरोना वायरस जे करे हू परेशान न थी वञनि इन कोरोना वायरस जे करे जेके आहिनि हू तमामु घणा जेके आहिनि उहे परेशान हाल हुआ इन्हनि जे करे उन्हनि जेको आहे ड्यूटी जेको आहे उहो ॾियण खां इनकार करे छॾियो जंहिंजे करे जेको आहे DHO सक्कर जेको आहे उन्हनि खे हिकु शोकाज़ नोटिस जारी कयो आहे त 14 ॾींहंनि अंदरि जेको आहे जवाबु जेको आहे उहो दाख़िल कयो वञे त आख़िरकार उहे हेल्थ खाते जा सिहत खाते जा जेके मुलाज़िम आहिनि उहे ड्यूटी जेके आहिनि छो नथा कनि छो त हिते जेको आहे असां कैमरा में ॾेखारे सघूं था तमामु जेके आहिनि उहे पुलिस अहलकार जेके आहिनि उहे जेके आहिनि मौजूदु आहिनि हिते जेके आहिनि उहे ड्यूटी ॾियनि पिया पुलिस जा जवान हुजनि रेंजर्स जा जवान हुजनि या कानून लागू कंदड़ इदारा हुजनि ऐं इंतिज़ामिया पारां बि जेके आहिनि हिते जेके लेबर कॉलोनी में जेके मौजूदु आहिनि तफ़्तान खां आयल ज़ाइरीन जेके आहिनि जिन जी तादाद जेका आहे 1050 आहे 50 खां वधीक जिन में ॿार आहिनि औरतूं आहिनि मर्द आहिनि उन्हनि जी बि तमामु तर जेको आहे सिंध हुकूमत पारां जेको आहे उहो सार लधी थी वञे ऐं हिते जेको आहे अहम ॻाल्हि मूंखे ॿुधायां त हिते जेको आहे तमामु तर जेके आहिनि उहे सहूलियतूं त ॾिनियूं थियूं वञनि पर उहे सहूलियतूं जेके आहिनि अञा वधीक जेके आहिनि जेकॾहिं पुलिस अहलकारनि खे मिलनि हा त अञा बहितर थी वञे जी नाज़रीन जेको आहे स्कूल्स बाज़ारूं शॉपिंग मॉल्स ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेके होटल्स आहिनि उन्हनि खे त सील कयो वियो आहे पर शहरनि मां अञा ताईं जेको आहे उहो ख़ौफ़ जेको आहे उहो वियो न आहे असीं शहरनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे चाचा इहो ॿुधायो त कोरोना वायरस जो ख़ौफ़ केतिरो आहे आवाम में साईं वधि में वधि आहे ॿुधे शहर बंदि दुकान बंदि कंहिं शइ जो इहो न आहे गाॾियूं बंदि हर शइ बंदि आहे ॿुधे वधि में वधि ॿारनि बचनि खे ॿाहिरि नथा छॾियूं घरनि में पंहिंजो बंदि कयूं वेठा आहियूं उन जी मदद खपे डॉक्टरनि जी इन्हनि जी जीअं आवाम खे सहूलियत मिले इन जी वधि में वधि परहेज़ खपे जी नाज़रीन हिकु तरफ़ कोरोना वायरस जो मर्ज़ जेको आहे उहो तेज़ी सां पकड़िजी रहियो आहे ॿी तरफ़ जेको आहे हिन मर्ज़ जे करे पूरे मुल्क जो आवाम जेको आहे उहो परेशानियुनि में पकोड़ियल आहे टे तरफ़ वॾी अहम ॻाल्हि इहा त असांजा ट्रैफ़िक जा पुलिस अहलकार जेके हिते मौजूदु आहिनि सॼो ॾींहुं माण्हुनि जे विच में पर उन्हनि खे जेको आहे कंहिं दोस्त खे मास्क पातल आहे त कंहिंखे कोन्हे उहे वीचारनि खे जेको आहे तमामु तर जेके आहिनि जेके कोरोना खां बचण जूं जेके शयूं आहिनि उहे उन्हनि खे मिलणु घुरिजनि पर उहे उन्हनि वटि न आहिनि जंहिंजे करे उहे वीचारा सॼो ॾींहुं हिते जेको आहे हिन चौक ते शिकारपुर फाटक चौक ते असीं मौजूदु आहियूं हिते जेको आहे उते आवाम सां बि उन्हनि खे मुंहुं ॾियणो थो पवे ऐं प्लस में ट्रैफ़िक सां बि मुंहुं ॾियणो थो पवे वीचारा कनि त आख़िर छा कनि उहे पंहिंजी ड्यूटी कनि था हिकिड़ो ऐसा दोस्त असां सां मौजूदु आहे असीं पहिरियां उन सां ॻाल्हाईंदासीं पोइ ॻाल्हाईंदासीं पुलिस अहलकारनि सां त
त उनजो छा चवणु आहे? साईं मूंखे इहो ॿुधायो त कोरोना वायरस जो मर्ज़ जेको आहे उहो तेज़ी सां पकड़िजे थो पियो ऐं जेको आहे शिकारपुर फाटक खां चंदी क़दमनि ते जेको आहे लेबर कॉलोनी आहे अव्हांखे जेके आहिनि तमामु तर जेको आहे पंहिंजो सहूलियतूं ॾियणु घुरिजनि। खोड़ सारा पुलिस अहलकार जेके आहिनि उहे करंटीना सेंटर लेबर कॉलोनी में जेके आहिनि उहे वीचारा पंहिंजो ड्यूटी सर अंजाम ॾियनि था। अव्हां बि ड्यूटी सर अंजाम ॾियो था जॾहिं त ॿुधायो वियो आहे ग्लव्स पातल हुजनि, मास्क पातल हुजणु घुरिजे ऐं तमामु तर जेके आहिनि उहे शयूं जेके आहिनि अव्हांखे मिलणु घुरिजनि। छा उहे अव्हांखे मिलियूं आहिनि? न सर, अहिड़ी का शइ असां ईअं ASP साहिबु आयो मिसाल जेके बि बीठा उन्हनि खे ॾेई वियो मास्क सर, जंहिंखे जिते गॾियोसि हुनखे ASP साहिबु ॾेई वियो मास्क मुंहं वारा। दुनिया में ॾिसो था इटली में बि ॾाढा माण्हू मरी विया आहिनि हिन कोरोना वायरस में। तव्हां साईं आवाम जे विच में हूंदा आहियो त कीअं माना तव्हां पंहिंजे पाण खे महफ़ूज़ सम्झो था या गैर महफ़ूज़ था सम्झो? बसि साईं अलाह जे आसरे सॼी दुनिया हले थी, अलाह जे हिन में असां महफ़ूज़ था सम्झूं पाण। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे अलाह जे आसरे ऐं अलाह जे हबीब जे आसरे ही दोस्त हिते मौजूदु आहिनि। हिकु ॿियो दोस्त मौजूदु आहे असां सां पुलिस अहलकार, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा इहो ॿुधाए त मास्क बि कोन्हे, सॼो ॾींहुं आवाम जे विच में आहियो, तमामु तर जेके आहिनि उहे पंहिंजो कोरोना जे बचाव लाइ जेके आहिनि उहे तव्हांखे सहूलियतूं मिलणु घुरिजनि। छा उहे सहूलियतूं इंतिज़ामिया पारां अव्हांखे ॾिनियूं वयूं आहिनि? न सर, कोई सहूलियतूं असांखे न ॾिनियूं वयूं। हिते असां सॼो ॾींहुं उस में बीठा हूंदा आहियूं, कोई छटरी मटरी जो इंतज़ाम बि न आहे जंहिंमें थोरो असां रिलैक्स ऐं छांव जो कोई बंदोबस्तु। तमामु घणो ख़ौफ़ आहे सर, तमामु घणो मायूस थिया आहिनि माण्हू, घरनि खां निकिरणु हुननि जे लाइ हज़ार थी वियो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे हिकु ॿियो दोस्त असां सां मौजूदु आहे ट्रैफिक अहलकार, असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधायो त सॼो ॾींहुं आवाम जे विच में बीठा आहियो, अव्हांखे मास्क पातल आहे, इहो मास्क पंहिंजो वरितो अथव या तव्हांखे कंहिं ॾिनो आहे? सर असांखे पंहिंजे ऑफिसर ॾिनो आहे, DSP साहिबु मूंखे कल्ह ॾेई आहे, पाण गाॾी रोके साहिबु मूंखे ॾिना। छो डस्ट आहे हिते, अलाए बि कोरोना वायरस जो बि मर्ज़ हले थो पियो, तव्हां ॾिसो था हर माण्हू डिस्टर्ब लॻो पियो आहे। जी नाज़रीन, जेको आहे ही दोस्त हिते मौजूदु आहिनि असांजा पुलिस अहलकार। असांजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त ही पंहिंजी ड्यूटी बि सर अंजाम ॾियनि था पिया, पर आवाम जे विच में बीही करे जेको आहे हू पंहिंजी जान कोरोना वायरस जेको आहे उहो तेज़ी सां जेको पकड़िजे थो पियो, हू पंहिंजी ज़िंदगी दाव ते हणी करे जेको आहे हिते मौजूदु आहिनि। पर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जिते जेको आहे पूरे मुल्क जो आवाम जेको आहे परेशान आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि, पर पुलिस अहलकार जेके आहिनि उहे ट्रैफिक पुलिस अहलकार ख़ासि तौर ते जेके आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि था पिया। कंहिंखे मास्क पातल आहे त कंहिंखे कोन पातल आहे, इहा वॾी हिकु अहम ॻाल्हि आहे। ऐं असीं हिननि दोस्तनि जो बि मुतालबो आहे पर शहरनि जो बि मुतालबो आहे त हिननि खे तमामु तर जेके आहिनि उहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं ही जेके आहिनि इन कोरोना वायरस जे मर्ज़ खां बि बची सघनि, महफ़ूज़ थी सघनि। ऐं उनखां अलावा जेको आहे हिते सॼो ॾींहुं जेको आहे उहो हिन शिकारपुर फाटक ते जेको आहे उहो ड्यूटी ॾींदा आहिनि। हिते हज़ारनि माण्हुनि जी अच वञु रोज़ आहे, हिते हिकु छटरी हुननि खे हुजणु घुरिजे आहे। ॿियो न त हिकु पुलिस अहलकार जेकॾहिं को पंहिंजो ड्यूटी ॾिए त ॿियो पुलिस अहलकार जेको आहे उन छटरी हेठां बीही करे जेको आहे पंहिंजी ड्यूटी त ॾिए, पर सुख जो साह बि खणे आहे। पर हिते जेको आहे अंधेर नगरी चरबट राज जेको आहे उहो क़ाइमु आहे, पर जेको आहे ही पुलिस अहलकार जेके आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि था पिया। जिते पूरो शहर बंदि आहे पर तंहिंजे बावजूदि पुलिस अहलकार जेके आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियनि था। हिननि जी इहा आस आहे त शल इंतिज़ामिया खे ख़्यालु अचे उहे हिननि जो ख़्यालु कनि। जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मुनीर अहमद खोड़ो साहिबु। असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं इहो ॿुधायो त मास्क जेके आहिनि उन्हनि जी जेका आहे उहा खोट जेका आहे उहा सॼे मुल्क में आहे, पर हिते जेको आहे अॼु अव्हां ही तमामु बहितरीनु कमु जेको आहे खणी आया आहियो। इन मां जेको आहे छा था सम्झो त हीउ मास्क रहण सां ई जेको आहे माना मसइला हल थी वेंदा या अञा जेको आहे ॿिया इक़दामात खणनि? हिकिड़ी अवेयरनेस आहे, CM साहिबु जेको प्रोग्राम रखियो आहे, हिते एतिरा पेशेंट आया आहिनि ऐं एतिरी पंहिंजो कमु हले पियो असांजे सखर में। इलाही सारियूं CM साहिब जूं कोशिशूं आहिनि सिंध गवर्नमेंट जूं, त CM साहिब जो ई हुकुम आहे त असां ताईं किथां जेको आहे सो अवेयरनेस पैदा कयूं, पाण बि निकिरूं, माण्हुनि में विरायूं। ॾिसो था मास्क जी केॾी शॉर्टेज आहे ऐं सैनिटाइज़र जी केॾी शॉर्टेज आहे, त असां हिते कुझु अरेंज कयो आहे, खणी आया आहियूं, सॼे शहर में विरायूं पिया।
और इंशाल्लाह ताला सॼे शहर में असां विराईंदा रहंदासीं ऐं विरायूं था पिया त हिते अलाह खां दुआ कई त हिते जेके बि पेशेंट आहिनि सभु ठीक थी वञनि। न ख़ौफ़ जी त ॻाल्हि कान्हे का, जेके पेशेंट आया आहिनि उन्हनि जी सिंध गवर्नमेंट करे पई ऐं जेके ठीक थियनि था उहे वापसि वञनि था। पर मां इहो मैसेज ज़रूरु ॾींदुमि त पंहिंजे घरनि में रहनि। जो सखर में पेशेंट आया आहिनि, कुझु दोस्त निकिरी मोटरसाइकिल ते शाम जे टाइम में मोटरसाइकिल ते व्हीलिंग बि कनि था, इहो सुठी ॻाल्हि न आहे। घर में विहनि, शॉपिंग जो जेको बि सामान आहे उहो शाम जे टाइम में दुकान खुलनि था वठी वञनि। स्कूल गवर्नमेंट सुठो क़दम कया, स्कूल बंदि आहिनि ऐं इंशाल्लाह ताला स्कूल बि खुली वेंदा ऐं बीमारी इंशाल्लाह ख़तमु थी वेंदी। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे डिप्टी डायरेक्टर जेको आहे मुनीर अहमद खोड़ साहब जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जेके आहिनि अञा ॿिया दोस्त मौजूदु आहिनि, असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु। साईं इहो ॿुधायो त मास्क लेकिन विराया पिया आहिनि, हिते किथे किथे जेको आहे ऐं कहिड़नि कहिड़नि हंधनि ते जेको आहे मास्क विराया। जाते असां कोशिशि इहा कयूं जाते नीड आहे हिन जी, तक़रीबन हे शॉर्ट मार्केट में बि शॉर्ट थी चुका आहिनि। असां कोशिशि इहा आहे त जेके नीडफुल माण्हू उन्हनि खे इहा पहुचायूं त जीअं पाण खे बचाए सघनि, पंहिंजी फैमिली खे बचाए सघनि ऐं ॿिए खे बि अगरि इन्फेक्टेड माण्हू आहे त उहो ॿिए इन में सिक्योर थी वेंदो। मां असिस्टेंट डायरेक्टर आहे सखर सरकार। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे साईं असिस्टेंट डायरेक्टर आहिनि जेको आहे एंटी करप्शन जा, ऐं साईं सां हिकिड़ो ॿियो दोस्त मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा छा चवणु आहे अवां जो जेको आहे अॼु जेको आहे डिप्टी डायरेक्टर साहिब जेके उहे मास्क खणी करे हिते पहुता आहिनि अवाम जी अवेयरनेस जे लाइ, छो त हीउ कमु हिकिड़े फ़र्द जो न आहे, सिर्फ़ु हुकूमत नथी करे जेसि ताईं सभिनी जो हुन में सहकार हूंदो। तव्हां उन लाइ अवेयरनेस पैदा कयो था, माण्हू खे असांखे आगाही ॾियणी आहे त हिकिड़ो करोना वायरस ॿाहिरों आयल आहे, उन सां फेस करिणो आहे, उन को डिॼणो न आहे। असांखे एहतियाती तदाबीर अख़्तियार करणियूं। एहतियात इहो आहे त असां दोस्तनि खे अवेयरनेस ॾियूं त असां मेड़ाकनि में न कयूं, हिक ॿिए खां हिकिड़े फ़ासिले ते रहूं, हिक ॿिए जो ख़्यालु कयूं, गैर ज़रूरी ॿाहिरि न निकिरूं, गैर ज़रूरी होटलिंग न कयूं, गैर ज़रूरी शादियुनि ऐं मेड़ाकनि ते न वञूं। इन शइ जो असांखे एहतियात करिणो आहे जंहिंसां असां हिनखे रोके सघूं था पिया, वधीक फैलिजण खां इनखे रोके सघूं था। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे कोरोना जे बचाव लाइ जेके आहिनि उहे तमामु तर जेके आहिनि उहे हिफ़ाज़ती जेके आहिनि उहे उपाउ वठणु घुरिजनि। जी नाज़रीन, जेको आहे PFU जे नाइब सदर जेको आहे असां सां मौजूदु आहे लाला असद पठान, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं इहो ॿुधायो त अवाम खे छा करणु घुरिजे, जिथे ॾिसो कोरोना लॻी पई आहे, छा अवाम खे करणु घुरिजे हिन हवाले सां। ॾिसो पूरी दुनिया जा 165 जे वेझो जेके आहिनि उहे मुल्क आहिनि जेके कोरोना मां मुतासिर थिया आहिनि। किथे घणो आहे किथे घटि आहे। पाकिस्तान में सिंध हुकूमत तमामु सुठो स्टेप खयो, चीफ मिनिस्टर खे इहो क्रेडिट थो वञे त उन पहिरीं तमामु असराइता इक़दाम कया, जंहिंजे करे अॼु कोरोना जो हिते एतिरो घणो अफेक्टी माण्हू न आहिनि। तंहिं हूंदे बि जेतिरा ज़ाइरीन आया आहिनि उन्हनि मां अधु खां वधीक जेके आहिनि अफेक्टी आहिनि। हिकु त हिन में असांखे सोशल गैदरिंग घटि में घटि करणु खपे, ॿियो हथ धोइणु खपनि, ऐं टियों जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी अलामात इन क़िस्म जी नज़र अचनि थियूं जंहिंमें कोरोना जो को शक हुजे, जेके अलामात कोरोना जे हवाले सां ॿुधाई थियूं वञनि त उहो फौरी तौर ते माण्हू वञनि ऐं वञी करे पंहिंजो जेको आहे उहो करतीनिया सेंटर में पंहिंजो चेकअप कराइनि ताकी इहा बीमारी वधे न। छो त हे बीमारी अहिड़ी आहे जेको हथु लॻाइण सां, हथु मिलाइण सां, गॾु खाइण सां, गॾु वेहण सां वधे थी तमामु घणी। त इनखे उन कंट्रोल करिणो आहे। जीअं असां इन मां कंट्रोल करण में कामयाबु थी वियासीं त इंशाल्लाह असां इन कमु। अच्छा साईं, इहो मूंखे ॿुधायो त गर्मीअ जे पद जे हवाले सां बि चयो वियो आहे त गर्मीअ जो पद जीअं जीअं वधंदो वेंदो ईअं कोरोना जो ख़ात्मो थींदो। ॾिसो अञा ताईं इंटरनेशनल जेके बि इदारा आहिनि जेके इन ते कमु करे रहिया आहिनि कोरोना वायरस ते, उन्हनि अञा ताईं उन्हनि में कंहिं बि इन ॻाल्हि ते इहा तस्दीक न कई आहे त गर्मी जी शिदत जी सूरत में इन में को घटिताई थींदी। छो त जेकॾहिं घटिताई थियण जा के चांसिस हुजनि हा त ऑस्ट्रेलिया में हिन महिल गर्मी आहे, पर उते कोरोना वॾी तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त इन जे फैलाव जे रोकाव जो सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु आहे त सफ़ाई निफ्स ईमान आहे। जीअं इस्लाम में सफ़ाई निफ्स ईमान आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह फरमायो आहे त हर मुसलमान खे साफ़ रहणु खपे। उहो सफ़ाई जे अमल खे असांखे अपनाइणो आहे, इंशाल्लाह कोरोना मां जान छॾाइणी आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे मरकज़ी अॻवान PFU जे लाला असद पठान साहिब जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे कोरोना जेको आहे उहो तक़रीबन 165 मुल्कनि में जेको आहे उहो उन जी वबा जेका आहे उहा फैलिजी चुकी आहे, वायरस जेको आहे उहो फैलिजी चुको आहे। पर सखर में जेको आहे तक़रीबन 1050 जेके ज़ाइरीन हिते मौजूदु आहिनि, उन्हनि मां अध खां वधीक जेके आहिनि उहे माण्हुनि जूं जेके आहिनि उहे टेस्टूं थी चुकियूं आहिनि। ऐं लाला असद पठान साहिब जो इहो चवणो त सफ़ाई जेको आहे उहो निस्फ़ ईमान आहे ऐं सफ़ाई हिन लाइ लाज़मी आहे। उहो इन लाइ त जेकॾहिं पंहिंजे शहर खे साफ़ु सुथिरो रखियो वेंदो त इहा बीमारी जेका आहे उहा घटि असरु कंदी ऐं हिन बीमारीअ जो जड़ खां ई ख़ात्मो थी वेंदो। इन जे लाइ जेको आहे सिंध हुकूमत जेको आहे उहो तमामु तर जेके आहिनि उहे क़दम खणी रही आहे ऐं कोरोना वायरस में वकुड़ियल जेके
करंटीना सेंटर में जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो बि जेको आहे तिबी इलाज जेको आहे उहो हली रहियो आहे। जी नाज़रीन, हिकु दोस्त असां सां मौजूदु आहे FS उमरू साहब, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधायो त हीउ जेको आहे कोरोना वायरस जो ख़ौफ़ जेको आहे उहो सॼे मुल्क में आहे। 165 खां वधीक जेको आहे मुल्कनि में कोरोना वायरस जी वबा जेका आहे उहा फैलिजी चुकी आहे। अॼु जेको डिप्टी डायरेक्टर हिते मास्क खणी करे पहुता आहिनि त छा सम्झो था त इहो इन अमल खे कीअं पिया ॾिसूं? इन अमल खे असां ईअं ॾिसूं था त सखर जी जेका इंतिज़ामिया आहे उहा इम्कानी इन मर्ज़ में कोरोना वायरस जे फैलाव खां बचाइण लाइ अॻ में इक़दामात खणी चुकी आहे। उनजो हिसो आहे त अॼु डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन जेको ही मास्क विराया आहिनि ऐं सैनिटाइज़र विराया आहिनि त इन जो मक़सदु इहो आहे त आवाम जेको आहे इन जा आवाम खे ॼाण बि मिले ऐं उन खां पंहिंजो दिफ़ा बि करे ऐं पंहिंजो बचाव बि करे त जीअं इहा बीमारी अॻिते ताईं न फैलिजे ऐं इन्हनि माण्हुनि में न अचे। ऐं इन सां गॾु जेको आहे माण्हुनि खे पाण बि हुकूमत सां ताउन करणु खपे ऐं पाण बि उनजो बचाव करणु खपे ऐं पाण बि उन जा हिफ़ाज़ती उपाउ वठनि। जी नाज़रीन, जेका FS उमरे साहब जो मां ॻाल्हियूं ॿुधियो, ॿियो दोस्त असां सां मौजूदु आहे अलीमोहम्मद शहर साहब, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा इहो ॿुधायो तव्हां रिपोर्ट कंदा रहिया आहियो जेको करंटीना सेंटर आहे उते जेको आहे माना हिन वक़्तु 1050 खां वधीक जेके आहिनि उहे ज़ाइरीन जेके आहिनि रिहाइश पज़ीर, छा अंग अखर आख़िरी जेके आहिनि उहे कहिड़ा तव्हांखे मिलिया आहिनि त जेको आहे केतिरा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी तस्दीक थी चुकी आहे जिन में कोरोना वायरस आहे? जी बिल्कुलु, ॾिसो हे इंतिहाई जेका वबा आहे तेज़ी सां फैलिजे पई मुल्क में। सखर में बि जेका हिते सेंटर क़ाइमु कयो वियो आहे ऐं आइसोलेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे त उन में तक़रीबन हिन वक़्तु जेको आहे 1050 जे लॻभॻि जेके माण्हू आहिनि उहे उते रखिया विया आहिनि ऐं उन्हनि जी जेका चकास कई पई वञे। पहिरियां जेको हिते काफ़िलो आयो उन्हनि मां त तक़रीबन 151 माण्हुनि जी तस्दीक थी चुकी आहे। बाक़ी जेके कल्ह पहुतो आहे काफ़िलो उन जी तशख़ीस जारी आहे उहा उहा थिए पई। ऐं इहो बि जेका असां हिन शहरनि खे मुल्क जे माण्हुनि खे इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे त सखर शहर में अहिड़ी का बि वबा न आहे। इहा वबा जेका आहे उहा सिर्फ़ु जेके ईरान खां ज़ाइरीन वापसि आया उन्हनि में निकिती आहे। बाक़ी शहर में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं शहरनि खे पाण खे पंहिंजो तहफ़ुज़ करणु खपे, पंहिंजो बचाव करणु घुरिजे, एहतियाती तदाबीर करणु घुरिजे ऐं पंहिंजे घरनि ताईं महदूद रहणु घुरिजे। हिन वबा खां वधि में वधि बचण जी कोशिशि कई वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे हिन वबा खां जेको आहे वधि में वधि बचण जी कोशिशि कई वञे ऐं हितां जे दोस्त अलीमोहम्मद शहर जो इहो चवणु हो त हिते जेको आहे सखर शहर में जेको आहे अहिड़ो को बि हिन वक़्त ताईं जेको आहे केस अलाह ख़ैर करे जेको आहे को साम्हूं न अची सघियो आहे ऐं न ई अलाह करे को अचे। इन लाइ जेके आहिनि उहे एहतियाती जेके तदाबीर आहिनि या एहतियात जूं जेके शयूं आहिनि जेको आहे इन लाइ सिंध जे वॾे वज़ीर पारां जेको आहे उहो हर ज़िले जे जेको आहे ऑफिसरनि खे बि हिदायतूं ॾिनियूं आहिनि त मास्क ऐं जेको आहे कोरोना वायरस खां बचाव जूं जेके पंहिंजो जेके शयूं आहिनि उहे जेके आहिनि विरायूं वञनि आवाम में। इन लाइ डिप्टी डायरेक्टर बि हिते पहुता आहिनि, उहे बि जेके आहिनि हिते जेको आहे माण्हुनि में मास्क उन्हनि विराया। सखर शहर में हिन वक़्तु ताईं जेको आहे को अहिड़ो जेको आहे पेशेंट जेको आहे उहो साम्हूं न आयो आहे जंहिंसां जेको आहे हितां जे शहरी जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि ऐं अलाह करे अलाह जो हबीब करे त हितां जा शहरी जेके आहिनि हिन कोरोना वायरस खां जेको आहे महफ़ूज़ रही सघनि। जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि अब्दुल वहाब बुरड़ो साहब जेके एंटी करप्शन जा इंस्पेक्टर आहिनि, असीं उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सर उहा ॾाढी खोट आहे, उनजे करे डिप्टी डायरेक्टर साहबु असांजो मुनीर अहमद खोड़ो साहबु इहे मास्क क्राइम डिपार्टमेंट जे तरफ़ां विराए थो त इंसान ज़ात जी भलाई थिए, उनजे करे साईं आयो आहे विराए थो। असां बि उन सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला इहा जेकी खोट आहे मदद थी वेंदी। हितां जी आवाम जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं पुलिस अहलकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त कोरोना वायरस जो ख़ौफ़ जेको आहे उहो तमामु घणो आहे मुल्क में। इन जे करे जेके आहिनि बाज़ारूं बंदि आहिनि। उन्हनि जेको आहे मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे खपे त कोरोना वायरस सां जंग करण लाइ जेके आहिनि उहे अञा बहितर खां बहितर क़दम खणनि जीअं आवाम मां जेको ख़ौफ़ आहे उहो ख़ौफ़ जेको आहे उहो ख़तमु थी सघे। इजाज़त ॾींदा कैमरामैन अली चिडन सां गॾु पंहिंजे मेज़बान एजाज़ चिडन खे ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। अल्लाह भाई।